أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا لا تأكلوا أموالكم بينكم بالباطل إلا أن تكون تجارة عن تراض منكم ولا تقتلوا أنفسكم إن الله كان بكم رحيما ومن يفعل ذلك عدوانا وظلما فسوف نصليه نارا وكان ذلك على الله يسيرا. صدق الله العلي العظيم. درود شريف पढ़ो. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला औरतुनि जे अहकामात खे बयान करण खां पोइ कहिड़ियुनि औरतुनि सां निकाह जाइज़ कंहिंसां नाजाइज़, जे आज़ाद औरत सां नथो करे सघ नथसि एतिरी त पोइ बानी बि जाइज़, पर उन जे लाइ शराइत बयान कया विया। इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि जे करण खां पोइ अल्लाह तबारक व ताला फरमायो हो त मुंहिंजो इरादो तव्हां सां भलाई करण जो आहे। मां नथो चाहियां त तव्हांखे पैदा करे तव्हांखे मुश्किलात में फासाए करे पाबंदियूं लॻाए करे ईअं तव्हांखे छॾे ॾियां बेयारो मददगार न। मां चाहियां थो त तव्हांजी विख ते रहनुमाई कयां, तव्हांखे संभालियां, तव्हांजे मुश्किलात जो रस्तो कढी तव्हांखे आसान करे ॾियां। पोइ अल्लाह तबारक व ताला इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि खे बयान करण खां पोइ अॼोकिन आयतुनि में मोमिननि सां मुखातब थी करे इंसान जे ज़िंदगीअ में जेके अहम शयूं आहिनि उन्हनि मां कुझु बयान कयूं आहिनि। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। ए ईमान वारो, तव्हां पाण में हिक ॿिए जो माल नाजाइज़ तरीक़े सां न खाइजो। पाण में हिक ॿिए जो माल नाजाइज़ तरीक़े सां न खाइजो। हा इल्ला अन तकून तिजारा, वापार जे इरादे सां जेकॾहिं तव्हांजो माल वधे थो ॾेती लेतीअ सां असांजे बयान कयल शराइतनि सां कानून उसूल सां हिकिड़े खे घटि हिकिड़े खे वधीक असां वारे ॿुधायल तरीक़ेकार सां जेकॾहिं थिए थो त पोइ ठीकु आहे। पंहिंजे मर्ज़ीअ ते पंहिंजे हथरादो ठहियल तरीक़नि ऐं उसूलनि ते हली करे हिक ॿिए जो माल नाजाइज़ तरीक़े सां कॾहिं बि न खाइजो। इहे नाजाइज़ूं आख़िर आहिनि कहिड़ियूं जंहिंखां अल्लाह तबारक व ताला मना थो फरमाई, जंहिंखे बातिल जे लफ़्ज़ सां बयानु फरमाई ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। लफ़्ज़ हिकिड़ो बयानु कयो वियो, उन में सभु ॻाल्हियूं अल्लाह तबारक व ताला बयानु करे छॾियूं हिकिड़े लफ़्ज़ में नाजाइज़ तरीक़े सां। पोइ कोई कंहिंखां फुर करे धाड़ो हणी खसे थो, इहो बि नाजाइज़ आहे। पर कोई कंहिंसां पंहिंजाइप जो लिहाज़ रखी मथां शफ़क़त जो हथ रखी तरीक़े सां आहिस्ते आहिस्ते खिसकाए कढण थो चाहे, इहो बि नाजाइज़ आहे। कॾहिं कॾहिं वॾड़ा पंहिंजे ई ख़ानदान जा नंढनि जे मथे ते हथ रखी खिसकाईंदा आहिनि। कॾहिं वरी दोस्त सां बि ईअं कंदो आहे त हिन खां रुगो हीअ शइ खिसकायां पोइ जोगी न कंहिंजा मिट। कॾहिं वरी अल्लाह तबारक व ताला फरमाए थो त ख़यानत जे ज़रिए बि फॿाईंदो आहे माण्हू। हिकिड़ो माण्हू वॾो बाएतमाद माण्हू जाॾो पाण खे साबित कंदो आहे
माण्हू उन ते एतमाद करे पंहिंजूं क़ीमती शयूं, क़ीमती ॻाल्हियूं, क़ीमती राज़ उन जे हवाले कंदा आहिनि, पंहिंजे कारोबार, पंहिंजे घर धंधे हर शइ जा। पोइ ही वरी उन्हनि जे हर ॻाल्हि में ख़यानत कंदो। चूंकि हिते माल जी निस्बत आहे त ख़यानत ईअं कंदो आहे, बाबा तोखे मूं वटि रखी वञ न, तुंहिंजा पैसा जेके आहिनि उहे तूं खपी वेंदा तो वटां, ऐं तूं ग़रीब आं, ॿीहर तोखे हथ बि कोन ईंदा, तूं मूं वटि रखी वञ, जंहिं महिल वणई तंहिं महिल मूंखां वठिजां। इहे लफ़्ज़ सुनहरी चई करे हुन खां रुॻो कढियईं पैसा। हाणे उहे पैसा पाण पंहिंजे कंहिं कतर में आणींदो, पोइ जॾहिं उनखे ज़रूरत पवंदी त पोइ चवंदा यार वाह रे वाह, अॻुवाट ॿुधाई आहे की न, हाणे मां उहे पंहिंजे कम में आंदा, हाणे आस्ते आस्ते तरस। पोइ उनखे ओड़े ई तरीक़े सां टको टको करे ॾींदो जीअं न हुनजे कम जा अचनि, जीअं उहो रखे हा त बि खपी वञनि थिया। हाणे हे जेकॾहिं हुनखे वापसि ॾींदो त बि साॻिए ई तरीक़े सां। इहा बि हिकिड़ी ख़यानत आहे। टियों तरीक़ो चौथो रिश्वत जो, इहो बि ख़यानत आहे, इहो बि नाजाइज़, नाइंसाफ़ी। या कॾहिं कॾहिं चालाकी थींदी आहे जुआ जी, क्रिकेट ते शर्त, मल मलाखड़े ते शर्त, या ताश वारी शर्त, वॉलीबॉल ते शर्त, मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां रांदियुनि ते शर्त। अॼुकल्ह त वरी कुणा बि विधवा आहिनि, वरी बॉन्ड बि, वरी इंश्योरेंस बि, खोड़ सारा तरीक़ा आहिनि हिकिड़ा माण्हुनि मां पैसे कढण जा। इहे सभु नाजाइज़, सभु कंहिं न कंहिं तरीक़े सां माण्हुनि मां पैसो कढो। पोइ जेको बि पंहिंजो हथ राधो ठहियल माण्हूअ जो तरीक़ो आहे उहो नाजाइज़, जंहिंखे अलाह साईं फरमायो बातिल, लफ़्ज़ हिकिड़ो चई छॾियईं, सभु शयूं हुन में ॻंढे वियो। ए ईमान वारो, हिक ॿिए जो माल नाजाइज़ तरीक़े सां न खाइजो। साईं बाक़ी कीअं आख़िर ॾेती लेती कयूं? फरमाई इल्ला अन तकून तिजारा, वापार कयो, ॿोलाए ॾियो, ॿोलाए वठो। अवा हीअ शइ मां हेतिरे में खपाईंदुसि, अॻिले जी मर्ज़ी आहे, दिलि घुरेसि त वठे, न घुरेसि त न वठे। पोइ तॾहिं अल्लाह तबारक व तआला जॾहिं तिजारत जो लफ़्ज़ फरमायो न, त तिजारत हिकु एॾो जामियो लफ़्ज़ आहे, जीअं लफ़्ज़ बातिल जामियो आहे, हुन में खोड़ सारियूं बुरायूं अची थियूं वञनि, नाजाइज़ वारियूं सभु सूरतूं, त ईअं वरी तिजारत लफ़्ज़ जॾहिं चयो वियो त उन में बि खोड़ सारियूं हलाल जूं सूरतूं अचनि थियूं। तिजारत कयो, वापार कयो, ॾेती लेती कयो, मुआहिदो कयो, ज़बान कयो। उनजे लाइ कॾहिं कॾहिं पहिरें नंबर में लफ़्ज़ तिजारत जो त इस्तेमालु थींदो आहे हिन मुहावरे में, त वाह बेशरा कयो, ख़रीदो फ़रोख्त कयो। हिकिड़ी शइ वठो तव्हां हिकिड़ी क़ीमत में, पोइ तव्हां हुनखे वरी खपायो कुझु ॿ रुपया नफ़ो रखी करे, परे खां शइ ॿिए इलाइक़े मां, ॿिए मुल्क मां आणियो, कुझु सस्ती पए या केतिरी बि पए, हिते अची करे हुन ते पंहिंजो नफ़ो महिनत रखी करे खपायो, जाइज़ नफ़ो, मुनासिब नफ़ो, जंहिंमें तव्हांजी शइ उहा विकिरो बि थी सघे ऐं माण्हू वठी बि सघनि, ऐं उहे हुन मां फ़ाइदो वठी सघनि, रुपया तव्हांखे बि बचनि। इनखे चइबो आहे ज़ाहिरी तौर ते ख़रीदो फ़रोख्त, जंहिंखे तिजारत ऐं वापार जो नालो ॾिनो वियो आहे। पर गहरी नज़र सां ॾिसबो आहे त मुलाज़िमत बि हिकु वापार आहे, मुलाज़िमत बि हिकु वापार आहे। अबा सुबुह खां शाम ताईं, मसलन 8 खां शाम जो 5 बजे ताईं तूं मुंहिंजो कमु कंदे, ही ज़मीन जो या दुकान जो या मज़दूरीअ जो कहिड़ो बि, हेतिरा पैसा तोखे ॾींदुसि। इहा बि हिकिड़ी तिजारत आहे, मां पंहिंजी जान लॻाईंदुसि, तूं पैसो ॾिजां। जीअं हुते शइ वठंदो आहे पैसो ॾींदो आहे, हिते माण्हूअ जी जान माण्हूअ खे मख़सूस टाइम ताईं थो उन जे महिनत खे ख़रीद करे हिकिड़े 1000 ऐं 1200 1500 में, के महीने ते, के 8 ॾींहंनि ते, के हिकिड़े कलाक ते बि। इहा बि हिकिड़ी मुलाज़िमत, मज़दूरी, इहे सभु शयूं तिजारत में अचनि थियूं, वापार में अचनि थियूं। पोइ वापार जे अंदरि केतिरियूं ई सूरतूं थींदियूं आहिनि, केतिरियूं ई, जेके शरीयत जे कानून में हूंदियूं त जाइज़, शरीयत जे कानून खां ॿाहिरि वयूं त नाजाइज़। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन तिजारत जे मुतालिक़ वज़ाहत सां बयानु कंदे फरमायो, हिकु भेरे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछा कई वई, साईं माल कहिड़ो अफ़ज़ल आहे? क़ुरान पाक त चवे थो माल जे कॾ न लॻो, माल बेवफ़ा शइ आहे, माल बुरो, माल माल माल, जेको कंदो मरी वियो उनखे हथ कुझु कोन ईंदो। दीन 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 कंदा वञो,
दीन जे कढ लॻो। हाँ, माल जो इनकार बि न कयो, तिजारत वापार सां हलाल तरीक़े सां पंहिंजो उहो वापार बि कयो, पंहिंजो माल बि हासिल कयो, ज़रूरत जेतिरो ऐं दीनदारी बि इख्तियार कयो। हिकिड़े साहिब सबोरे पुछा कई त साईं माल भला अफ़ज़ल कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, माल कमाइण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि, सभ खां वधीक कमाइण वारो माल उहो अफ़ज़ल आहे जेको पंहिंजे हथ जे महिनत पोरे सां कमायो वियो हुजे। हिकिड़ो मज़दूरी थो करे, हिकिड़ो दर्जी तो कपिड़ा सुबे, हिकिड़ो वाढो हथ पेर सां महिनत थो करे, हिकिड़ो ज़मीन में लाबारो थ्रेशर थो गाहे, हिकिड़ो ॿिज थो पोखे, हिकिड़ो वरी ईअं ई बिल्कुलु सॼो ॾींहुं सिर त गाड़ी थो खणे, हिकिड़ो सॼो ॾींहुं दुकान ते मुलाज़िम बीठल आहे, उते वियो थो करे, सामान खणे थो, रखे थो, उथे थो, वेहे थो, सॼो ॾींहुं हथ जे पोरे मज़दूरी महिनत सां जेको कमाए थो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभ खां वधीक अफ़ज़ल इहो माल आहे जेको महिनत सां हथ जे पोरे सां हासिल कजे। पहिरें नंबर ते दर्जो हिन जो आहे। ऐं वापार करे त हुन में सचे तरीक़े सां वापार करे, सचे तरीक़े सां। पुछा कई वई त साईं वापार जे अंदरि सच छा थींदो आहे? रिवायत अंदरि ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सचो वापारी, सचो ऐं अमानतदार क़यामत जे ॾींहुं शहीदनि सिद्दीक़नि सां गॾु उथंदो। सचो वापारी, साईं सचो छा खे चइबो आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको पंहिंजी शइ खपाए, पंहिंजी शइ खपाए त हुनजी हरूभरू तारीफ़ न करे, बाबा अहिड़ी आहे, भली आहे, हीअं आहे, हीअं आहे, ऐं वरी जंहिं महिल उहा साॻी शइ ओड़ी वरी ॿिए खां वठणी पए त हरूभरू हुन में ऐब न कढे, न बा हीअ बि ऐब अथसि, हीअ बि कमी अथसि, हीअ बि कमी अथसि। जेकर इहे सूरतूं आहिनि त भई इहो सचो न आहे। पंहिंजी खपाइणी अथसि त तारीफ़ कंदो जीअं मुल्ह वॾो लॻे, ॿिए खां वठणी अथसि त हुनजा ऐब कढंदो जीअं हुनजो मुल्ह किरे। सचो हुनखे चइबो आहे जेका शइ जेतिरी लहणे बग़ैर ऐब कढण ॿुधण ॿुधाइण जे उनजी ओतिरी क़ीमत करे वठे। जॾहिं खपाए ॾे त बि चिटी करे ॿुधाए, अदा हीअ शइ आहे, इनखे चङी तरह चेक कर, इन में के कमियूं बि हूंदियूं, के सुठियूं ख़सलतूं बि हूंदियूं, तूं चेक कर, इहा ई आहे, हेतिरे में ॾींदुसि। को ऐब जेकॾहिं हुजेसि मख़फ़ी, फॉल्ट जंहिंखे चवंदा आहियूं, नुक्स, उहो हुनखे चिटो करे ॿुधाए त हीउ ऐब हिन जे अंदरि हूंदो आहे। हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे, जे खपई त वठिजे, न त तुंहिंजी मर्ज़ी। पर हीउ चवंदो त ऐब ॿुधाईंदोमांसि त पोइ वठंदो ई कोन, तंहिं करे ऐब लिकायां त जीअं कमायां। इहा ई इंसान जे वापार जे सचाईअ जे ख़िलाफ़ आहे। सिधो ॿुधाए, खोड़ सारा बुज़ुर्ग अहिड़ा गुज़रिया आहिनि जेके कपिड़े जो वापार कंदा हुआ। जॾहिं सिज न उभरंदो हो, झुड़ थींदो हो त ऊंदाही थींदी त कपिड़े जे ॾिसण में तकलीफ़ महसूस थींदी। ॾींहं जे रोशनीअ में दुकान ते ई ॿाहिरि ते करे करे हीअं ॾिसबो आहे कपिड़े खे वठी, त महसूस थींदो आहे कपिड़े जी क्वालिटी, थुलो सन्हो केतिरो झल ॾींदो। पर जॾहिं राति थी वई या ऊंदहि थी वई, ॾींहं जी रोशनी न रही, त पोइ बत्तीअ जी रोशनीअ में वरी मिड़ई ख़बर घटि पवंदी आहे, त पोइ उहे नेक बुज़ुर्ग उन ॾींहुं दुकान ई कोन खोलींदा। पुछा कई त भाउ दुकान तुंहिंजो बंदि आहे, ख़ैरु आहे? न आयो आहे, ख़ैरु त आहे न? चवंदा त न ख़ैरु आहे, पर अॼु रोशनी सही कोन्हे न, ग्राहकनि सां मथां धोखो थी पए ऐं क़यामत ॾींहुं हुन में मूंखां पुछाणो अथई, तंहिं करे बंदि कंदुसि। इहा चइबी आहे सचाई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सचे वापारी जे लाइ कुझु शर्त आहिनि। सभ खां भलो माल बि वापारीअ जो आहे, पर शर्त आहे त कूड़ न ॻाल्हाए। अल्लाह जो कसम आहे, मूंखे हेतिरे में हीअ शइ मिली आहे ऐं हूंदी सस्ती, हरूभरू कसम खणी वेंदो। खणे कसम न बि खणे त बि चवंदो मूंखे पाण खे हेतिरे में मिली आहे, हेतिरे में ख़रीद आहे। हालांकि फ़ुक़हा निज़ाम लिखियो आहे त ईअं न चओ, हेतिरे में ख़रीद आहे, उन में तव्हांजो कूड़ ई कूड़ आहे। ईअं चओ त मूंखे हेतिरे में पई आहे, उन में किरायो बची वियो, तुंहिंजी महिनत बची वई, मज़दूरी बची वई, दुकान बची वियो, तव्हां हमरा जेको मुलाज़िम आहे उनजो बि ख़र्च निकिरी वियो। चओ मूंखे हेतिरे में पई आहे, ऐं उन में बि तूं कूड़ न आण, पई हुजे 50 में त तूं चओ 100 पई आहे, ईअं बि न। ख़रीद खणी तूं न ॿुधा, ख़रीदी रक़म जेकॾहिं ॿुधाईंदो त राज़ आउट थी वेंदुसि। वापार जो उसूल हूंदो आहे, चओ मूंखे हेतिरे में पई आहे, उहा ॻाल्हि सची करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सभ खां भलो माल वापारी वारो आहे, बहितरीन महिनत मज़दूरी सां जेको पोरियो करे कमायो अथई, पर शर्त इहा त कूड़ न ॻाल्हाए।
ॿिए नंबर ते शर्त वाइदे ख़िलाफ़ी न करे। माल मोकिले अॼु सुबुह सवेर इंशाअल्लाह ताला पहिरियां कमु तुंहिंजो आहे, पैसा तोड़े मोकिलबा, पोइ सुबुह साईं जॾहिं थिए थींदो ई कोन उहो सुबुह जो पैसा मिलनि। या तूं पैसा मोकिले छॾ, सुभाणे शइ तोड़े रवानी थी वेंदी, डिलीवरी तोड़े पुॼंदी अचे बसि। हाणे साईं जॾहिं उहो सामान निकिरे उतां, फरमायूं त ॿिए नंबर ते वाइदो करे त सचो करे, वाइदे ख़िलाफ़ी न करे। टे नंबर ते पाण फरमायूं त अमानत में ख़यानत न करे, जहिड़ियूं शयूं जहिड़े तरह सां ख़रीदे ओड़े तरह सां ई खपाए। कॾहिं कॾहिं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि सेटअप में 4, 5, 8 शयूं पाण में जोड़े गॾे वठबियूं आहिनि। मिसाल कॾहिं के ढोर ढगा हिकिड़ो धाणो ई हूंदो आहे 50 में 10 में 20 में, या हिकिड़ी में का रिढ बकरी फरसूदी हूंदी आहे, या कॾहिं मिसाल ॾियूं भला अलाह से माफ़ करे को टोपलो हीअं कंध वारे हुन सां गॾु आहे, को अकेलो ई हुन रक़म में खपाए, को शलवार कमीज़ कंहिं नंढे पटके या टोपीअ या कंहिं नंढे रुमाल समेत आहे, 3 पीस आहिनि पर हिकिड़ो या 2 पीस करे हुन क़ीमत में खपाए। सभु शयूं फुज़ूल चिटियूं करे ॾे, हा अदा ही 3 ईंदा आहिनि पर मां हे तोखे 2 ॾींदुसि हिन रक़म में, हे मुंहिंजे कम जो आहे, या हे मां खपाए छॾियो आहे, मां 2 हेतिरियूं ॾींदुसि, साफ़ कंदो अचे पोइ इहो सचो आहे। अमानत में ख़यानत बि न करे। कोई हिन वटि सामान रखी वञे त मुंहिंजो आहे, ख़रीद करे छॾियो, इहो रख, सुभाणे न परीहं खणंदुमि, हिनखे वरी उन ते वरी 2 रुपया नफ़ो वधीक मिलियो, उन वारो रखियल माल खपाए छॾे, वरी 2 ॾींहंनि खां पोइ हुन जे जॻह ते ॿियो रखेसि, पोइ उहो थोरो कसो हो क्वालिटीअ में। ख़यानत न करे, अमानत में ख़यानत न करे। 3 नंबर 4 ख़रीद करण वक़्तु एब न कढे पराए माल मां। नंबर 5 पाण जॾहिं विकिरो करे तो हुन मां उनजी तारीफ़ न करे। नंबर 6 जॾहिं हिन ॾे कर्ज़ थी वञे वापारियुनि जो त हुनखे टारींदो न अचे, यार बरसात थी पई, पोइ कोहीर बि थी पियो, ग्राहकी कोन्हे, बैंक खुलियल कान्हे, बहाना रुगो टारण जा। जेकर ॾींदो त कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ कान थींदसि, पर रुगो अजायो टारे थो। अलाह जे रसूल फरमायो इहे सिफ़तूं न हुजनिसि। ॿिए खे कर्ज़ ॾियणो आहे त टारे न, ॾेई छॾे, अॼु बि ॾियणो सुभाणे बि ॾियणो। ऐं वरी पाण जॾहिं कंहिंखां वठिणो पवेसे त हुन सां सख़्ती ऐं तंगी न करे, हुनखे कुझु ढर ॾे, मोहलत ॾे, तंग न करे, हुनखे ढर ॾे। पोइ जेतिरी कर्ज़ीअ खे पंहिंजो कर्ज़ी अथसि जेको, जेतिरी हुनखे ढर ॾींदो क़यामत ॾींहुं अलाह ताला इन बंदे खे अमलनि जे तौर करण वक़्तु ढर ॾींदो, मोहलत ॾींदो, छॾींदुसि, माफ़ कंदुसि, दरगुज़र कंदुसि। तॾहिं अलाह तबारक व तआला फरमायो ईमान वारो हिक ॿिए जो माल नाजाइज़ तरीक़े सां न खाइजो, हा वापार कयो, ऐं उहो वापार बि अंतराज़िम मिनकुम, तव्हां ॿिन्हिनि धुरियुनि जे रज़ामंदे सां हुजे। पंहिंजे मर्ज़ीअ ते क़ीमत करे ऐं हुन में ज़बरदस्ती बि न रखो। कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे, हिकिड़ो माण्हू पंहिंजे वापार में मशहूर थियो, नाले चढ़ियल, ॿिया मिड़ई उनजे मातहतनि, हाणे ही करे थो पंहिंजे उन्हनि मातहतनि सां वापार, पर क़ीमत या उन सां रवैयो अहिड़ो थो रखे, माल अहिड़ो थो उन्हनि खे ॾे जो मजबूरनि था हो वठनि। हिन खां न वठंदा त ॿिए पासे खां मिलंदो कोन, मजबूरनि वठनि था बसि। उहा क़ीमत इहा कान थी लहे शइ, पर मजबूरनि वठिणो थो पए, छो त शहर में ॿियो पासो कोन्हे ख़रीदो फ़रोख्त जो, ऐं ॿिए पासे खां कोन ईंदो माल, बसि इन खां वठिणो आहे, मजबूरनि था वठी ऐं खपाइनि, त इहा बि जाइज़ हुजण जी सूरत न आई, रज़ामंदी सां। माना शइ अहिड़े रवैये, अहिड़े अंदाज़, अहिड़ी क़ीमत, अहिड़े तरीक़ेकार सां ॾियणी आहे जो जीअं पाण बि राज़ी आहे, हू बि उन राज़ ख़ुशीअ सां वठी वञे, मजबूर थी करे न वठे, बसि यार असांखे वठिणो आहे, मजबूरनि, छा कयूं, ईअं न हुजे। वला तक़तुलू अनफुसकुम, अलाह से फरमायो हिक ॿिए खे पाण खे, पंहिंजो पाण खे बि क़त्ल न कयो। पंहिंजो पाण खे साईं क़त्ल केरु कंदो आहे? कॾहिं कॾहिं बंदो ख़ुदकशी कंदो आहे, सिधो सो ला तक़तुलू अनफुसकुम जो मतिलबु ख़ुदकशी करे पाण खे मारींदा आहिनि, ईअं बि न कयो। दुनिया जे हालात सां मुक़ाबिलो करण जी सघ न रखो, बुज़दिल थी, भाड़िया थी, ख़ुदकुशी कयो, न, ईअं न कबो आहे। हालात तव्हांजे पंहिंजे हथ ऐं पंहिंजे सोच सां, पंहिंजे ख़्यालात सां आया आहिनि। माहौल कोन हालात ख़राब कंदो आहे, हर हिकु माण्हूअ जा पंहिंजा ख़्यालात माहौल खे ख़राब कंदा आहिनि, ख़्यालात हालात खे ख़राब कंदा आहिनि। ख़्याल बदिलायो बसि, सोच मटिजी वञे, माहौल सिधो थी वेंदो। ॿियो मतिलबु इहा त ला तक़तुलू अनफुसकुम, पंहिंजो पाण खे एॾो नाफ़रमाननि में मुब्तला करे छॾियो जो अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल तव्हां खां सफ़ा विसरी वञे, वञी करे जहन्नम जो बल बणिजो, ईअं बि पंहिंजो पाण खे हलाकत में न विझो। या कमाइण जे ज़रिए सां माल जेको हासिल कयो था,
नाजाइज़ तरीक़े सां कमाए पाण बि पंहिंजो पेट भरियो, पंहिंजे घर वारनि जो बि भरियो, इहो पेट तव्हां ॼणो खाधे खुराक सां न जहन्नम जे टांडनि सां भरियो, ईअं बि पाण खे हलाक न कयो, पाण खे क़त्ल न कयो। त केतिरा ई वजूहात आहिनि इंसान जिन में पंहिंजो पाण खे जोखिम में विझंदो आहे, नाजाइज़ियूं करे, नाइंसाफ़ियूं करे, ॿियनि सां ज़ुल्म कंदो बदिले में थींदुसि, ॿियनि सां जुठ कंदो बदिले में थींदुसि, ॿियनि खे जेकॾहिं पंहिंजे कावड़ ऐं गुस्से जे लहण जो सबबु बणाईंदो त हिन ते बि कावड़ लहंदी, ॿियनि ते कावड़जंदो त संदसि ते बि कावड़ करे को ज़बरो अची करे कावड़ लाहे वेंदो हिन जे मथां बि। तंहिंजे करे पंहिंजो पाण खे हलाकत में न विझो। इन अल्लाह कान बिकुम रहीमा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो असांजा ही शराइत, इहे ॻाल्हियूं तव्हांखे मथां कड़ा लॻनि, यादि रखो असां तव्हांखे जहन्नम जे बाहि जे उबल बणजण खां बचायूं था। असांजी तालीम खे चंबड़ी पियूं न त पोइ तव्हांखे सम्झ पवंदी, सुध पवंदी। इन अल्लाह कान बिकुम रहीमा, त रब तव्हां ते रहम ई थो करे, रब तव्हां ते हर भरू पाबंदी विझी करे सख़्ती करणु नथो चाहे। वमन यफ़अल ज़ालिका उदवाना, पर जेकॾहिं न कोई असांजे हिन बयान कयल हदुनि खां टपी वियो, वो ज़ुल्मन, नाजाइज़ कंदो वियो, पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो वियो, विख विख ते असांजे तरीक़े ऐं तालीम खे लताड़ींदो वियो, मन मस्तियूं कंदो वियो पंहिंजूं, कमाइण में, शादीअ में, ख़ुशीअ में, ग़मीअ में, मौत में, पढ़ने मरने में, हर तरह में, जवानी ऐं बचपन में, पौड़प में, हर शइ पंहिंजे मर्ज़ीअ सां मन मस्तीअ सां गुज़ारियईं। असांजे कंहिं बि ॻाल्हि खे न वरितईं जेको असांजे हदुनि खां ईअं लताड़े वियो, टपी वियो, ज़ुल्म कंदो वियो, पोइ फसौफ नुस्लिही नारा, यादि रखो अन क़रीब असां हुनखे जहन्नम में धिकींदासीं, उछलींदासीं। वकान ज़ालिका अलल्लाहि यसीरा, क़ुरान पाक फरमायो त इहा ॻाल्हि अल्लाह ताला ते सफ़ा आसान आहे। ॾिसो न, मथियूं आयतूं जॾहिं पढ़ियूंसीं त उन्हनि मां सम्झ में पियो अचे त अल्लाह तबारक व तआला इंसाननि सां महिरबानी करणु थो चाहे, भलाई करणु थो चाहे, तालीम तरबियत ॾेई करे उन्हनि खे हक़ीक़ी इंसान बणजण वारी, हक़ीक़ी इंसानियत वारी तालीम थो ॾे, जहन्नम जे ॿल बणजण खां बचाइण जो तरीक़ेकार थो सेखारे, महिरबानी पियो करे। पर सम्झ में पियो अचे त रब एॾो महिरबान आहे ॼण त सज़ा ॾींदो ई कोन, एॾो जो महिरबान आहे, एॾो जो करीम आहे, विख विख ते असांखे संभालियो अथई, विख विख ते तालीम तरबियत कई अथई, पोइ जेकॾहिं न कोताही थी बि वई त बि माफ़ थो करे, चयो थो अथई त इन अल्लाह कान गफूर रहीम आहे। वरी फरमाई त वल्लाहु अलीमुन हकीम, वरी फरमाई त इन अल्लाह कान बिकुम रहीमा, रब तव्हां ते महिरबान आहे। माना असांजे विख विख ते रब जी नज़र बि आहे, पर महिरबान बि एॾो आहे, रुॻो रोअण जहिड़ो मुंहुं झल त बि माफ़ थो करे छॾे, त पोइ सज़ा ॾींदो ई कोन। ही मिड़ई अल्लाह ताला जा प्यार भरिया दड़का आहिनि, इहो तासुर पियो मिले। हिन आयत में पंहिंजी उहा ताक़त ऐं कुवत बि ॿुधाए छॾियईं त यादि रखो असांजे हिन नरमीअ जो फ़ाइदो जंहिं विख विख ते ग़लति तरीक़े सां वरितो न, जहन्नम में उछलाईंदासीं। मथां पियो चओ त रब दड़को थो ॾे, कोन उछलाईंदो, उछलाइण में देरी कान कंदासीं, इन ॻाल्हि में तकड़ा असां। बेनियाज़ी बि पंहिंजी ॿुधाए छॾियईं त अल्लाह समद ज़ात आहियां मां, एॾो बेनियाज़ आहियां। जीअं न कॾहिं कॾहिं को पीउ जा माउ कंहिं ॿार खे कावड़जंदा आहिनि त पोइ हुनखे गठ खणी सुधरी थो या ॼाए मथे जो उलार पोइ ॿिया सफ़ा ईअं हल्कड़ो हिकिड़ो दफ़ो हणी बि छॾिबो आहे, जीअं सम्झे त ॾाढो सफ़ा मारींदो, जीअं मुड़ी वञे। त इंसान अहिड़े माहौल मां केतिरा ई भेरा गुज़रंदो आहे। कॾहिं अबो अम्मा ईअं कंदा आहिनि, सख़्ती करे पंहिंजे उन शरारत मोटाईंदा आहिनि, उन बदमाशन हरकतुनि तां औलाद खे अहिड़े अंदाज़ सां मोटाईंदा आहिनि, सुधारींदा आहिनि। कॾहिं उस्ताद जे हथां ईअं ज़रे ते पादर खाईंदे खाईंदे बचंदो आहे, कॾहिं मुर्शिद जे हथां, कॾहिं हुकूमत जे हथां, कॾहिं कंहिं वॾो जेको हुन खां आला ऑफिसर आहे उनजे मातहत रहंदे ईअं सज़ा खां ईअं ज़रे ते ईअं बचंदो आहे। पोइ इंसान खे हैरत थी वञे त अल्लाह तबारक व तआला इन्हनि सभिनी खां महिरबान आहे न, एॾा वॾा दड़का ॾिना अथई। मलाइक जेकॾहिं न जहन्नम में उछलाइण लाइ वठी वञी उछलाईंदा बि त बि हथ खां वठी लड़काईंदा, जे सुधरी वियासीं तौबा कयासीं वरी ॿाहिरि कढंदा। अल्लाह जे फरमाए न वकान ज़ालिका अलल्लाहि यसीरा, इंतज़ार ई कोन कंदासीं, सफ़ा असां ते आसान जेको ॼण। ख़ुज़ू फग़ुल्लू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फ़ी सिलसिलतिन ज़रअहा सबऊन ज़िराअन फस्लुकू। जंहिं महिल उन ॻाल्हि खे आयासीं ज़ंजीरनि में जकड़ाए करे, ख़ौफ़नाक मलाइकनि खां ईअं बाज़ुनि खां वठी करे परे परे खां ईअं लोॾा ॾेई करे ईअं जो उछलाईंदसि त जहन्नम जे तरे में निकिरंदो, कोई तरस न खाईंदासीं हुन ते। जॾहिं रब जी बेनियाज़ी था ॾिसूं त सच पच दिलि हीअं टचके पई त असां पंहिंजे रब जे ज़ात खे, रब जे महिरबाननि, रब जे शफ़क़तुनि, रब तबारक व तआला जे रहमत खे
दरगुज़र करण खे बुर्दबारी खे ॾिसी करे ज़िंदगी केॾी ग़लति गुज़ारी आहे। पर इहा रब जी केॾी वॾी करम नवाज़ी आहे जो असांखे अॼु ताईं ढकींदो आयो आहे, दरगुज़र कंदो आयो आहे, माफ़ कंदो आयो आहे, कोन कयो अथई हिसाब। असां वरी दिलेर थी विया आहियूं, नाजाइज़नि नाइंसाफ़ियुनि गुनाहनि बुराइनि ते दिलेर थी विया आहियूं। पोइ पंहिंजी रब तबारक व तआला उहा ताक़त ॾेखारे थोरनि लफ़्ज़नि में फरमाई वकान ज़ालिका अलल्लाहि यसीरा, दुश्किरी कान ईंदी तव्हां ते, सफ़ा आसान आहे तव्हांखे धिको ॾियणु। जे तव्हां नथा ख़्यालु कयो त असां न कंदासीं। क़ुर पाक में अलाह ताला सूरत तहा में बयानु कयो आहे। पोइ उन वक़्तु क़यामत जे ॾींहुं असां उछड़ाईंदासींसि न, पोइ बंदो चवंदो रब साईं तूं त पंहिंजे ॿारनि खे विसारींदड़ ई न आहीं, अॼु मूंखे विसारे छॾियो अथई, तूं त अरहम राहिमीन आहे। अलाह से फरमाईंदुसि जीअं तो मूंखे दुनिया में विसारियो हो न, अल्यौम नंसाकुम कमा नसीतुम लिक़ा यौमिकुम हाज़ा, जीअं तो दुनिया में विसारियो आहे असां तोखे विसारियो। हल एॾो बेनियाज़ आहे। त इहे ॻाल्हियूं रब तबारक व तआला बेनियाज़ीअ जूं इंसान सां क़ुर पाक जे ज़रिए जीअरे जाॻंदे माण्हूअ सां कयूं आहिनि त असांजी बेनियाज़ी सिखी सम्झी वञ, इतां सिखी वञ। पोइ न चइजां त रब साईं मूंखे ख़बर हुजे हा त मां अहिड़ो न थियां, ख़बर न हुई, ख़बर हुजे हा त ईअं न थियां, ॿुधाए था छॾियूं पोइ इहा मया रब तुंहिंजी कान हलंदी। जंहिं मां गहरी नज़र कंदा वियासीं त इहो ई सबक़ मिलियो त बसि मुड़ी वञण खां सवाइ ॿियो को चारो ई कोन्हे। बुराइनि बुछड़ाइनि जे माफ़ी वठण खां सवाइ, सुधरण खां सवाइ ॿियो को रस्तो ई कोन्हे। जे बंदो अॼु ताईं क़ुर पाक जे तालीम पिराइण खां पोइ बि पंहिंजे मन मस्तियुनि ते रहियो, पोइ रब तबारक व तआला ते बंदे जी मयार नथी ठहे। रब तबारक व तआला चवंदुसि तोखे तालीम मिली पर तो पाण खे नाकाम कयो, पाण तो जहन्नम जो बल बणजण जे लाइ पाण खे उछलायो, असां त सेखारे छॾियो। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे क़ुर पाक जे इन्हनि अल्फाज़नि मां ॿुधण ऐं सिखण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।